करमपुर जो ॻोठ घोसपश निंदवाणी वासी टे नौजवान पुरअसरार नमूने गुम, वारसनि पारां अगवा जो शक ऐं ॻोल्हा में मदद जी अपील। मिली ॼाण मूजिबि करमपुर जो ॻोठ घोसपश निंदवाणी जा रहवासी टे नौजवान कमाल निंदवाणी, सैफुल्ला निंदवाणी, हनीफ निंदवाणी पुरअसरार नमूने गुम थी विया आहिनि। वारसनि पारां अगवा जो शक ऐं ॻोल्हा में मदद जी अपील कई वई आहे। ओला राब्तो करण ते जाफ़र खान निंदवाणी, दिलदार निंदवाणी ऐं ॿियनि ॿुधायो त नौजवान हिकु ॾींहुं अॻु ताज़ियत लाइ कश्मीर वियल हुआ, जेका रस्ते तां पुरअसरार नमूने गुम थी विया आहिनि। इन महिल ताईं वापसि न थी सघिया आहिनि। संदन मोबाइल फ़ोन नंबर मुसलसल बंदि मिली रहिया आहिनि। असीं सख़्तु परेशान आहियूं। हुननि SSP कश्मीर कंदकोट ऐं ॿियनि वस वारनि खां नौजवाननि जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे।